अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खुसो ऐं वरी सीरियल शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों हिकु मुख़्तलिफ़ जगह ते मां बीठो आहियां। हिन टाइम जेको वीडियोज़ ठाहे रहियो आहियां, छाजे करे हिन टाइम मां ॿी जगह ते वियल हुयुसि ऐं मूंखे हीअ अपडेट ज़रूरी ॾियणी हुई। ड्रामे दुलाब जे बारे में ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे हाणे, कंफर्म्ड अपडेट दोस्तों। ऐं अपडेट बि तव्हांखे मिलंदी जंहिंजी तव्हांखे इंतज़ारु आहे, जंहिंजो तव्हां सोचे रहिया हो। 3 टीज़र अची चुका थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं 4थों टीज़र या प्रोमो अची वियो हुजे। लेकिन हाणे अपडेट कहिड़ी आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते ऐं कहिड़े टाइम ते दुलाब जी पहिरीं एपिसोड हलण वारी आहे दोस्तों। तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। अॼु हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो, हक़ीक़त पुछो यकीन ॼाण दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ मूं कम जी ख़बर आंदी आहे। रोज़ाना जीअं अॼु तव्हांखे VIP अपडेट ॾियण वारो आहियां। अॼु थी सघे दोस्तों तव्हांजा कमेंट मां शामिलु न करे सघां, जेका ॿी वीडियो ईंदी मां उन में शामिलु करे छॾींदो। छाजे करे हिन टाइम मां कमेंट स्क्रीनशॉट में न वठी सघियो आहियां ऐं जीअं टीज़र पुगान ऐं टीज़र सभु कुझु ॾिठा आहिनि मूं, वरी मूं अपडेट वरिती आहे ऐं अपडेट तयारु कई आहे। मां चयो दोस्तनि ताईं तमामु जल्द पुॼायां ऐं जेका बि तव्हांजी अॼु अपडेट आहे तव्हांजे साम्हूं रखंदो दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, जे तव्हां वीडियो आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखे दोस्तों हीअ प्यारी अपडेट मिस थी वेंदी। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 टीज़र अची चुका आहिनि। कल्ह जी वीडियो में मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, मां चयो हिकु टीज़र अची वियो आहे, ॿियो टीज़र या टियों टीज़र आयो त पोइ प्रोमो ईंदो। ऐं मां इहो ॿुधायो जेसीं ताईं मां वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, तव्हां जेसीं ताईं ॾिसी रहिया हो तेसीं ताईं मथां 3 टीज़र अची विया हुजनि। दुलाब जा 3 टीज़र अची विया आहिनि सिंध TV चैनल ते, लेकिन हुन नालो न ॾिनो अञा ताईं। छाजे करे दोस्तों नालो टीज़र में न आहे ॾिबो, नालो ॾिबो आहे प्रोमो में ऐं प्रोमो में सॼी अपडेट हू तव्हांखे ॾींदा। लेकिन असां तव्हांखे पहिरियों ॿुधाए छॾियूं था इहे 3 टीज़र दुलाब जा आहिनि। काफ़ी दोस्त उते ॾिठो हूंदो वीडियो, उन्हनि सोचियो हूंदो नालो त नाहे लिखियलु, हीउ कहिड़ो ड्रामो आहे, कंहिंजो टीज़र आहे। ऐं मां तव्हांखे कंफर्म ॿुधायां थो इहे दुलाब जा 3 टीज़र अची विया आहिनि ऐं इन्हनि में मारधाड़ ज़बरदस्त ॾेखारी वई आहे ऐं बहितरीनु तरीक़े सां जेको आहे मारधाड़ ॾेखारी वई आहे। ऐं 3 टीज़र हिकु VIP टीज़र आहिनि ऐं इन्हनि में जेको आहे खून ख़राबो घणो ॾेखारियो आहे। इन जो मक़सदु इहो आहे दुलाब ड्रामो हिकु ज़बरदस्त बहितरीनु ऐं सुठे स्केल जो ड्रामो, ऐं जीअं मां यको तारीफ़ करे रहियो हुयुसि हाणे बि जेको आहे दोस्तों तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त भले मूं भलो ड्रामो जेको आहे न हिन टाइम जेको अचण वारो आहे उहो आहे दुलाब। हवेली ड्रामो आहे, ॿियो दुलाब आहे। ॿई ड्रामा ज़बरदस्त आहिनि। अॼु इन सां गॾु तव्हांखे ॿी हिकु ख़ुशख़बरी, 2 ख़ुशख़बरियूं ॿियूं बि ॾियण वारो आहियां, उहे बि यकीन ॼाणियो तव्हांजे कम जो आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन टाइम जेको मां पहिरियों ॿुधाई जेका अपडेट ॾिनी पंहिंजनि जा गद्दार, उन जो एपिसोड लाला फयाज़ ऑफिशियल ते अपलोड थी चुको आहे। ऐं थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं उहो अपलोड पहिरियों एपिसोड लाला फयाज़ ऑफिशियल ते पंहिंजनि जा गद्दार अची वियो आहे। उन खे ज़रूरु वञी विज़िट कजो, ॾिसजो ड्रामो। इन जी जेको मां अगरि लगातार अपडेट ॾिनी हुई, पहिरियों इन ड्रामे जो अदाकार हीरो हुयो आज़म मेंग, लेकिन उहो टाइम न ॾेई सघियो। हाणे हीरो ॿिया आहिनि, लेकिन कहाणी सुठी आहे, इन खे तव्हां ज़रूरु विज़िट कजो। ऐं जेको ॿियो ड्रामो अमदू तुंहिंजी लाइ जेको कास्ट TV वारनि जो शूट थी रहियो, जंहिंमें डायरेक्शन लाला फयाज़ जी हुई, डायरेक्टर लाला फयाज़ हुयो, उहो कास्ट TV सिर्फ़ु पहिरियों YouTube चैनल ते हुयो। हाणे जेको आहे दोस्तों फ्रीक्वेंसी ते बि अची वियो आहे। कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे डिश ते बि नज़र ईंदो उहो चैनल। हिकिड़ो सिंधी चैनलनि में ड्रामनि जो हिकिड़ो नओं चैनल एंटर थी चुको आहे जंहिंजो नालो आहे कास्ट TV। जी हाँ दोस्तों, पहिरियों त YouTube ते हुयो, हाणे फ्रीक्वेंसी ते अची वियो आहे, यानी डिश ते बि अची वियो आहे। तव्हां वटि डिश लॻियल आहे, जिते KTN हलंदो आहे, सिंध TV हलंदो आहे, उते त दोस्तों फ्रीक्वेंसी ते कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे कास्ट TV बि नज़र ईंदो। चैनल सिंध जो चैनल आहे, उन में मज़ाया फ़नी कॉमेडी या मारधाड़ वारा ड्रामा बि तव्हांखे घणा नज़र ईंदा। इहो मां हक़ीक़त चवां थो दोस्तों, कुझु ॾींहंनि जे अंदरि इहा ख़ुशख़बरी तव्हांखे फ्रीक्वेंसी ते मिली वेंदी। बहितरीनु चैनल आहे कास्ट TV ऐं उनजो ड्रामो बि शूट थी रहियो आहे, वाह अमदू तुंहिंजी लाइ। जेका बि दोस्तों मां ॻाल्हि कंदो आहियां, यकीन ॼाणो मां पुख़्ती ऐं पकी ॻाल्हि कंदो आहियां। ऐं कास्ट TV ज़बरदस्त चैनल आहे ऐं इहो बि कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। लेकिन YouTube ते काफ़ी चैनल आहिनि जेका फ्रीक्वेंसी ते अची वेंदा आहिनि, पोइ उहो अञा मज़ो ॿी ॻाल्हि आहे, ॿियो थी वेंदो आहे, दोबाला थी वेंदो आहे। ऐं दोस्तों दुलाब इहो ड्रामे जी ॻाल्हि कंदा हलूं, ऐं हाणे तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे 4थे टीज़र जो, या 4थों टीज़र ईंदो या डायरेक्ट प्रोमो ईंदो। हाणे प्रोमो अची वियो दोस्तों त पोइ वाह वाह थी वेंदी। थी सघे थो जेतिरो जल्दी प्रोमो ईंदो ओतिरो जल्दी ड्रामो हलंदो।
हाणे ॾिसूं था त प्रमो कहिड़े टाइम ॾियनि था। जेसीं ताईं हीअ वीडियो मां अपलोड कयां थो या तव्हां हीअ जंहिं टाइम मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो मथां तेसीं ताईं प्रमो अची बि वियो हुजे। थी सघे थो दोस्तो प्रमो अची वियो हुजे, थी सघे थो प्रमो अञा न आयो हुजे, लेकिन कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। हाणे तव्हांखे कंफर्म अपडेट मिली वई आहे, तव्हांखे टीज़र मिली विया आहिनि। हाणे तव्हां दिलि चाहे कयो हाणे ड्रामो ज़रूरु हलंदो। ऐं इहा दोस्तो हिकु पल जी अपडेट असां ॾिनी हुईसीं, तव्हांखे यादि हूंदो हिकु अपडेट मूं ॾिनी हुई ऐं अॼु उन जो फल तव्हां ॾिसी रहिया आहियो, मिली चुको आहे साम्हूं। असांजे टीज़र ते टीज़र अची वियो आहे। हिकु ॿ ॾींहंनि जे अंदरि 3 टीज़र आया आहिनि, न त हफ़्ते में 3 टीज़र ईंदा आहिनि, हे 2 ॾींहं जे अंदरि, यानी तमामु जल्दी उन्हनि टीज़र ॾिना आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त ड्रामो तमामु जल्द असांजे साम्हूं अचण वारो आहे। छाजे करे हिन टाइम सिंध टीवी ते को भलो ड्रामो कोन थो हले। उन्हनि खे पाण खे तकड़ि लॻी पई आहे, जल्दी लॻी पई आहे त जल्दी तकड़ि करे को सुठो ड्रामो हलायूं ऐं भलो ड्रामो हलायूं जीअं ऑडियंस ॾिसनि। छाजे करे चैनल डेड थी वेंदा आहिनि दोस्तो, ड्रामे खां बग़ैर अपडेट खां बग़ैर चैनल डेड थी वेंदा आहिनि। इन डेड खां बचाइण जे लाइ हुननि सुठी शइ जेको आहे न इस्तेमालु करण जी कोशिशि ॾेखारण जी कोशिशि कई आहे त सुठी शइ जेको आहे ऑडियंस खे पंहिंजे खे ॾेखारियूं। ऐं तव्हांखे केतिरी ख़ुशी थी आहे इहे टीज़र वग़ैरह ॾिसी करे, तव्हां इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो। ऐं तव्हां एतिरो ॿुधायो तव्हांखे छा महसूसु थियो, टीज़र में ड्रामो तव्हांखे कीअं लॻो, टीज़र सुठा लॻा या न लॻा सुठा, ऐं तव्हां इन में छा था ॼाणियो, तव्हां इहो छा था सम्झो, तव्हां अॻिते तव्हांखे केतिरो इहो पुख़्तो ड्रामो केतिरो मज़ो कंदो ऐं तव्हांजो ज़हन केतिरो कमु करे थो। हक़ीक़त पुछो, मूंखे इन शइ जो इंतज़ारु आहे तव्हांजी राय जो, ॾिसां तव्हांजी राय छा आहे। ऐं जेका तव्हां हाणे कमेंट कंदो इहा अॻी जेको आहे वीडियो में सभई टोटल कमेंट पढ़ी ऐं हिकु हिकु तव्हांजे साम्हूं रखंदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त जेका बि ॿिया ड्रामा हली रहिया आहिनि माशाअल्लाह उहे बहितरीनु आहिनि। ऐं हवेली जी अपडेट अचण वारी आहे पकी कंफर्म, त मां उहो बि ॿुधाए छॾींदुसि त हवेली कहिड़े टाइम हलंदो। थी सघे थो जंहिं टाइम हीअ अपडेट तव्हां ॾिसी रहिया हुजो तेसिताईं हवेली अची बि वियो हुजे, ऐं थी सघे त न बि आयो हुजे, मिलाद नबी जे करे थोरो पोइना करे छॾियो, न त उनजी कंफर्म अपडेट सूमर खां हुई। थी सघे थो हाणे नए हफ़्ते में एंटर थिए। बहरहाल हू मूंखे अपडेट पाण ई ॾींदा त कहिड़ी तारीख़ ते हलणो आहे। जीअं हुननि अपडेट ॾिनी इंशाअल्लाह मां तव्हां सां शेयर कंदुसि ऐं तव्हां ताईं पुॼाईंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि हे शइ हिते हीअं थी रही आहे ऐं हिन टाइम ते हीअ ड्रामो अची रहियो आहे। ऐं जेका हीअ तव्हां अॼु अपडेट मुंहिंजी ॾिसी रहिया आहियो, मुख़्तलिफ़ जॻह ते मां बीठो आहियां, मां पंहिंजी सेट ते न आहियां। बहरहाल मजबूरी में तकड़ि में वीडियोज़ मूंखे तयारु करणी पइजी वई। मां चयो पंहिंजे ऑडियंस खे, पंहिंजे व्यूअर्स खे, पंहिंजे सब्सक्राइबरनि खे अपडेट सही तरीक़े सां सुठे नमूने सां मां उन्हनि खे ॿुधायां ऐं उन्हनि जे ज़हन में विहायां। उनजा यकीनन हू सोचे रहिया हूंदा 3 टीज़र अची विया आहिनि त हाणे इन जो अॻिते छा थींदो। अॻिते दिलि जाए कयो तव्हां, 4थों टीज़र ईंदो या डायरेक्ट प्रोमो ईंदो। प्रोमो अची वियो त पोइ दोस्तो वाह वाह वाह, छाजे करे प्रोमे खां पोइ टीज़र वग़ैरह न ईंदा, पोइ डायरेक्ट एपिसोड ईंदो आहे ऐं उन में तारीख़ बि ॾिनी वेंदी आहे त कहिड़ी तारीख़ ते एपिसोड ईंदो। यकीन माणियो ॼाणियो, मां हक़ीक़त चवां थो ऐं मुंहिंजी हीअ अपडेट को अहिड़ी वयल शयल न आहे। तव्हां दिलि जाए कयो ऐं दिलि जाए करे वेही रहो। जेका मैं अपडेट ॾेई रहियो आहियां पकी अपडेट ॾेई रहियो आहियां। ऐं दोस्तो इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको मां हीअ वीडियोज़ तयारु कई आहे, हिन टाइम ते 3 टीज़र मां कंफर्म ॾिसी वैसी हिकु हिकु जो जाइज़ो वरितो आहे। ऐं टीज़र में मूंखे इहो महसूसु थियो त ड्रामे जे जेका न मार धाड़ ऐं ज़ुल्म घणो आहे ऐं ज़ालिम बि इन में घणा आहिनि ऐं इन में दुश्मन हिकु ॿिए जी दुश्मनी ॾाढी ॾेखारी वई आहे, क़बीलाई जहिड़ा ॾेखारिया विया आहिनि ऐं घणो कुझु ॾेखारियो वियो आहे। ऐं इन खे रोकण लाइ बि कुझु माण्हू आहिनि जेको इन जो रोकण जी बि कोशिशि करे रहिया आहिनि। ऐं हाणे दोस्तो ॿिए स्पेल जी बि शूटिंग जेको आहे स्टार्ट आहे सम्झो तव्हां। ऐं ॿिए स्पेल जी जीअं शूटिंग स्टार्ट थींदी गॾोगॾु हिन पहिरियों स्पेल जा किस्त हलंदा वेंदा ऐं ॿिए जी शूटिंग थींदी वेंदी ऐं अहिड़े हिसाब सां ड्रामा ईअं ई हलंदा आहिनि। शूटिंग बि हलंदी रहंदी आहे, हिनों किस्तां बि हलंदियूं रहंदियूं आहिनि। हर ड्रामो ईअं ई थियो आहे, हे बि ईअं ई थींदो। थी सघे थो वरी विच में रोकणो बि पए, फ़िलहालु अञा हलियो ई न आहे। छाजे करे हिन जो सिर्फ़ु हिकिड़ो स्पेल 25 एपिसोड तयारु आहिनि, वधीक न आहिनि तयारु थियल। दोस्तो जेको आहे अॼु जो मुंहिंजो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी, त उमेदु आहे तव्हां ताईं ॾिठो हूंदो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, नंढिड़ो अर्ज़ु आहे त पंहिंजी क़ीमती राय हिन कमेंट सेक्शन में लिखो। जेको तव्हां पुछणु चाहियो था ड्रामे जे बारे में, जेका बि तव्हांजा सुवाल आहिनि, मां चवां थो कमेंट सेक्शन में लिखो। ऐं असां सां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं करणु चाहियो था उहे बि लिखो। जेका बि तव्हांजी ॻाल्हि हुजे दिलि में उहो कमेंट सेक्शन में लिखो।
मां अॻी वीडियो में ज़रूरु उहे शामिलु कंदुसि। तव्हां पंहिंजा नाला बि लिखी छॾियो, उहे नालनि सां गॾु शामिलु कंदुसि। तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखंदो उहो बि शामिलु करे छॾींदुसि त कहिड़े शहर खां दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त अॼु जो वीडियो पुॼाणी ते लाइक कंदा, हिन वीडियो खे शेयर कंदा, चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो वेठा आहियो सभी नवे दोस्तनि खे चवंदुसि सब्सक्राइब कयो। हर अपडेट ड्रामे जी तव्हांखे हिन चैनल ते मिलंदी। न तव्हां मुंहिंजे हेठि वीडियो ॾिसो, तव्हांखे पाण यकीन अची वेंदो, तव्हां पाण ई मजबूर थी वेंदो लाइक ऐं सब्सक्राइब करण ते। ज़रूरु इहो नंढो अर्ज़ु पूरो कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी ॿी वीडियो में भली ऐं सुठी अपडेट सां गॾु। तेसीं ताईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। जिते बि हुजो अलाह पाक जी अमान में हुजो। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़ी धरती। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं वरी सीरियल शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों हिकु मुख़्तलिफ़ जॻह ते मां बीठो आहियां। हिन टाइम जेको वीडियोज़ ठाहे रहियो आहियां, छाजे करे हिन टाइम मां ॿी जॻह ते वियल हुयुसि ऐं मूंखे हीअ अपडेट ज़रूरी ॾियणी हुई। ड्रामे दुलाब जे बारे में ज़बरदस्त अपडेट अची चुकी आहे हाणे, कंफर्म्ड अपडेट दोस्तों। ऐं अपडेट बि तव्हांखे मिलंदी जंहिंजी तव्हांखे इंतज़ारु आहे, जंहिंजो तव्हां सोचे रहिया हो। 3 टीज़र अची चुका। थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं 4थों टीज़र या प्रोमो अची वियो हुजे। लेकिन हाणे अपडेट कहिड़ी आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते ऐं कहिड़े टाइम ते दुलाब जी पहिरीं एपिसोड हलण वारी आहे दोस्तों, तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। अॼु हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो, हक़ीक़त पुछो यकीन ॼाण दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ मूं कम जी ख़बर आंदी आहे। रोज़ाना जीअं अॼु तव्हांखे VIP अपडेट ॾियण वारो आहियां। अॼु थी सघे दोस्तों तव्हांजा कमेंट मां शामिलु न करे सघां, जेका ॿी वीडियो ईंदी मां उन में शामिलु करे छॾींदुसि। छाजे करे हिन टाइम मां कमेंट स्क्रीनशॉट में न वठी सघियो आहियां। ऐं जीअं टीज़र पुॻा आहिनि ऐं टीज़र सभु कुझु ॾिठा आहिनि मूं, वरी मूं अपडेट वरिती आहे ऐं अपडेट तयारु कई आहे। मां चयो दोस्तनि ताईं तमामु जल्द पुॼायां ऐं जेका बि तव्हांजी अॼु अपडेट आहे तव्हांजे साम्हूं रखंदुसि दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। जे तव्हां वीडियो आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखे दोस्तों हीअ प्यारी अपडेट मिस थी वेंदी। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 टीज़र अची चुका आहिनि। कल्ह वीडियो में मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, मां चयो हिकु टीज़र अची वियो आहे, ॿियो टीज़र या टियों टीज़र आयो त पोइ प्रोमो ईंदो। ऐं मां इहो ॿुधायो जेसीं ताईं मां वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, तव्हां जेसीं ताईं ॾिसी रहिया आहियो तेसीं ताईं मथां 3 टीज़र अची विया हुजनि। दुलाब जा 3 टीज़र अची विया आहिनि सिंध TV चैनल ते, लेकिन हुन नालो न ॾिनो आहे अञा ताईं। छाजे करे दोस्तों नालो टीज़र में न आहे ॾिबो, नालो ॾिबो आहे प्रोमो में, ऐं प्रोमो में सॼी अपडेट हू तव्हांखे ॾींदा। लेकिन असां तव्हांखे पहिरियों ॿुधाए छॾियूं था इहे 3 टीज़र दुलाब जा आहिनि। काफ़ी दोस्त ॾिठो हूंदो वीडियो, उन्हनि सोचियो हूंदो नालो न आहे लिखियलु, हीउ कहिड़ो ड्रामो आहे, कंहिंजो टीज़र आहे। ऐं मां तव्हांखे कंफर्म ॿुधायां थो इहे दुलाब जा 3 टीज़र अची विया आहिनि ऐं इन्हनि में मारधाड़ ज़बरदस्त ॾेखारी वई आहे ऐं बहितरीनु तरीक़े सां जेको आहे मारधाड़ ॾेखारी वई आहे। ऐं 3 टीज़र हिकु VIP टीज़र आहिनि ऐं इन्हनि में जेको आहे खून ख़राबो घणो ॾेखारियो आहे। इन जो मक़सदु इहो आहे दुलाब ड्रामो हिकु ज़बरदस्त बहितरीनु ऐं सुठे स्केल जो ड्रामो। ऐं जीअं मां यको तारीफ़ करे रहियो हुयुसि, हाणे बि जेको आहे दोस्तों तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त भले मूं भलो ड्रामो जेको आहे न हिन टाइम जेको अचण वारो आहे उहो आहे दुलाब। हवेली ड्रामो आहे, ॿियो दुलाब आहे। ॿई ड्रामा ज़बरदस्त आहिनि। अॼु इन सां गॾु तव्हांखे ॿी हिकु ख़ुशख़बरी, 2 ख़ुशख़बरी ॿियूं बि ॾियण वारो आहियां। उहे बि यकीन ॼाणियो तव्हांजे कम जो आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन टाइम जेको मां पहिरियों ॿुधाई जेका अपडेट ॾिनी पंहिंजनि जा गद्दार, उन जो एपिसोड लाला फयाज़ ऑफिशियल ते अपलोड थी चुको आहे। ऐं थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं उहो अपलोड पहिरियों एपिसोड लाला फयाज़ ऑफिशियल ते पंहिंजनि जा गद्दार अची वियो आहे। उन खे ज़रूरु वञी विज़िट कजो, ॾिसजो ड्रामो। इन जेको मां अगरि लगातार अपडेट ॾिनी हुई, पहिरियों इन ड्रामे जो अदाकार हीरो हुयो आज़म मेंकल, लेकिन उहो टाइम न ॾेई सघियो। हाणे हीरो ॿिया आहिनि, लेकिन कहाणी सुठी आहे, इन खे तव्हां ज़रूरु विज़िट कजो। ऐं जेको ॿियो ड्रामो अमदू तुंहिंजी लाइ जेको कास्ट TV वारनि जो शूट थी रहियो, जंहिंमें डायरेक्शन लाला फयाज़ जी हुई, डायरेक्टर लाला फयाज़ हुयो, उहो कास्ट TV सिर्फ़ु पहिरियों YouTube चैनल ते हुयो। हाणे जेको आहे दोस्तों फ्रीक्वेंसी ते बि अची वियो आहे। कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे डिश ते बि नज़र ईंदो उहो चैनल। हिकिड़ो सिंधी TV चैनलनि में ड्रामनि जो हिकिड़ो नओं चैनल एंटर थी चुको आहे जंहिंजो नालो आहे कास्ट TV। जी हाँ दोस्तों, पहिरियों त YouTube ते हुयो, हाणे फ्रीक्वेंसी ते अची वियो आहे, यानी डिश ते बि अची वियो आहे।
तव्हां वटि डिश लॻियल आहे जिते KTN हलंदो आहे, सिंध TV हलंदो आहे, उते त दोस्तो फ्रीक्वेंसी ते कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे काश TV बि नज़र ईंदो। चैनल सिंध जो चैनल आहे, उन में ई मज़ाया फ़नी कॉमेडी या मार धाड़ वारा ड्रामा बि तव्हांखे घणा नज़र ईंदा। इहो मां हक़ीक़त चवां थो दोस्तो, कुझु ॾींहंनि जे अंदरि इहा ख़ुशख़बरी तव्हांखे फ्रीक्वेंसी ते मिली वेंदी। बहितरीनु चैनल आहे काश TV ऐं उनजो ड्रामो बि शूट थी रहियो आहे, वाह अमदू तुंहिंजी लाइ। जेका बि दोस्तो मां ॻाल्हि कंदो आहियां, यकीन ॼाणो मां पुख़्ती ऐं पकी ॻाल्हि कंदो आहियां। ऐं काश TV ज़बरदस्त चैनल आहे ऐं इहो बि कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। लेकिन यूट्यूब ते त काफ़ी चैनल आहिनि जेका फ्रीक्वेंसी ते अची वेंदा आहिनि, पोइ उहो अञा मज़ो ॿी ॻाल्हि आहे, ॿियो थी वेंदो आहे, दोबाला थी वेंदो आहे। ऐं दोस्तो दुलाब इहो ड्रामे जी ॻाल्हि कंदा हलूं, ऐं हाणे तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे चोथें टीज़र जो, या चोथों टीज़र ईंदो या डायरेक्ट प्रोमो ईंदो। हाणे प्रोमो अची वियो दोस्तो त पोइ वाह वाह थी वेंदी। थी सघे थो जेतिरो जल्दी प्रोमो ईंदो ओतिरो जल्दी ड्रामो हलंदो। हाणे ॾिसूं था त प्रोमो कहिड़े टाइम ॾियनि था। जेसीं ताईं हीअ वीडियो मां अपलोड कयां थो या तव्हां हीअ जंहिं टाइम मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो मतां तेसीं ताईं प्रोमो अची बि वियो हुजे। थी सघे थो दोस्तो प्रोमो अची वियो हुजे, थी सघे थो प्रोमो अञा न आयो हुजे, लेकिन कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। हाणे तव्हांखे कंफर्म अपडेट मिली वई आहे, तव्हांखे टीज़र मिली विया आहिनि। हाणे तव्हां दिलि चाहे कयो, हाणे ड्रामो ज़रूरु हलंदो। ऐं इहा दोस्तो हिकु हिकु पल जी अपडेट असां ॾिनी हुईसीं, तव्हांखे यादि हूंदो, हिकु हिकु अपडेट मूं ॾिनी हुई ऐं अॼु उन जो फल तव्हां ॾिसी रहिया आहियो, मिली चुको आहे साम्हूं। असांजे टीज़र ते टीज़र अची वियो आहे। हिकु ॿ ॾींहंनि जे अंदरि 3 टीज़र आया आहिनि, न त हफ़्ते में 3 टीज़र ईंदा आहिनि, हे 2 ॾींहं जे अंदरि, यानी तमामु जल्दी उन्हनि टीज़र ॾिना आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त ड्रामो तमामु जल्द असांजे साम्हूं अचण वारो आहे। छाजे करे हिन टाइम सिंध TV ते को भलो ड्रामो कोन थो हले। उन्हनि खे पाण खे तकड़ि लॻी पई आहे, जल्दी लॻी पई आहे त जल्दी तकड़ि करे को सुठो ड्रामो हलायूं ऐं भलो ड्रामो हलायूं जीअं ऑडियंस ॾिसनि। छाजे करे चैनल डेड थी वेंदा आहिनि दोस्तो, ड्रामे खां बग़ैर, अपडेट खां बग़ैर चैनल डेड थी वेंदा आहिनि। इन डेड खां बचाइण जे लाइ हुननि सुठी शइ जेको आहे इस्तेमालु करण जी कोशिशि, ॾेखारण जी कोशिशि कई आहे त सुठी शइ जेको आहे ऑडियंस खे पंहिंजे खे ॾेखारियूं। ऐं तव्हांखे केतिरी ख़ुशी थी आहे इहे टीज़र वग़ैरह ॾिसी करे, तव्हां इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो। ऐं तव्हां एतिरो ॿुधायो तव्हांखे छा महसूसु थियो, टीज़र में ड्रामो तव्हांखे कीअं लॻो, टीज़र सुठा लॻा या न लॻा सुठा, ऐं तव्हां इन में छा था ॼाणियो, तव्हां इहो छा था सम्झो, तव्हां अॻिते तव्हांखे केतिरो इहो पुख़्तो ड्रामो केतिरो मज़ो कंदो ऐं तव्हांजो ज़हन केतिरो कमु करे थो। हक़ीक़त पुछो, मूंखे इन शइ जो इंतज़ारु आहे तव्हांजी राय जो, ॾिसां तव्हांजी राय छा आहे। ऐं जेका तव्हां हाणे कमेंट कंदो, इहा अॻी जेको आहे वीडियो में सभई टोटल कमेंट पढ़ी ऐं हिकु हिकु तव्हांजे साम्हूं रखंदुसि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो त जेका बि ॿिया ड्रामा हली रहिया आहिनि माशाअल्लाह उहे बहितरीनु आहिनि। ऐं हवेली जी अपडेट अचण वारी आहे पकी कंफर्म, त मां उहो बि ॿुधाए छॾींदुसि त हवेली कहिड़े टाइम हलंदो। थी सघे थो जंहिं टाइम हीअ अपडेट तव्हां ॾिसी रहिया हुजो तेसिताईं हवेली अची बि वियो हुजे, ऐं थी सघे त न बि आयो हुजे, मिलाद नबी जे करे थोरो पोइना करे छॾियो, न त उनजी कंफर्म अपडेट सूमर खां हुई। थी सघे थो हाणे नए हफ़्ते में एंटर थिए। बहरहाल हू मूंखे अपडेट पाण ई ॾींदा त कहिड़ी तारीख़ ते हलणो आहे। जीअं हुननि अपडेट ॾिनी इंशाअल्लाह मां तव्हां सां शेयर कंदुसि ऐं तव्हां ताईं पुॼाईंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि हे शइ हिते हीअं थी रही आहे ऐं हिन टाइम ते हीअ ड्रामो अची रहियो आहे। ऐं जेका हीअ तव्हां अॼु अपडेट असां मुंहिंजी ॾिसी रहिया आहियो, मुख़्तलिफ़ जॻह ते मां बीठो आहियां, मां पंहिंजी सेट ते न आहियां। बहरहाल मजबूरी में तकड़ में वीडियोज़ मूंखे तयारु करणी पइजी वई। मां चयो पंहिंजे ऑडियंस खे, पंहिंजे व्यूवर्स खे, पंहिंजे सब्सक्राइबरनि खे अपडेट सही तरीक़े सां सुठे नमूने सां मां उन्हनि खे ॿुधायां ऐं उन्हनि जे ज़हन में विहायां। उनजा यकीननि हू सोचे रहिया हूंदा 3 टीज़र अची विया आहिनि त हाणे इन जो अॻिते छा थींदो। अॻिते दिलि जाए कयो तव्हां, चोथों टीज़र ईंदो या डायरेक्ट प्रोमो ईंदो। प्रोमो अची वियो त पोइ दोस्तो वाह वाह वाह, छाजे करे प्रोमे खां पोइ टीज़र वग़ैरह न ईंदा, पोइ डायरेक्ट एपिसोड ईंदो आहे ऐं उन में तारीख़ बि ॾिनी वेंदी आहे त कहिड़ी तारीख़ ते एपिसोड ईंदो। यकीन ॼाणियो मां हक़ीक़त चवां थो ऐं मुंहिंजी हीअ अपडेट को अहिड़ी वयल शयल न आहे। तव्हां दिलि जाए कयो ऐं दिलि जाए करे वेही रहो। जेका मैं अपडेट ॾेई रहियो आहियां पकी अपडेट ॾेई रहियो आहियां। ऐं दोस्तो इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको मां हीअ वीडियोज़ तयारु कई आहे, हिन टाइम ते 3 टीज़र मां कंफर्म ॾिसी वैसी हिकु हिकु जो जाइज़ो वरितो आहे। ऐं टीज़र में मूंखे इहो महसूसु थियो त ड्रामे जे जेका न मार धाड़ ज़ुल्म घणो आहे ऐं ज़ालिम बि इन में घणा आहिनि ऐं इन में दुश्मन हिकु ॿिए जी दुश्मनी ॾाढी ॾेखारी वई आहे, क़बीलाई जहिड़ा ॾेखारिया विया आहिनि ऐं घणो कुझु ॾेखारियो आहे। ऐं इन खे रोकण लाइ बि कुझु माण्हू आहिनि
जेको इन जो रोकण जी बि कोशिशि करे रहिया आहिनि। ऐं हाणे दोस्तो ॿिए स्पेल जी बि शूटिंग जेको आहे स्टार्ट आहे सम्झो तव्हां। ऐं ॿिए स्पेल जी जीअं शूटिंग स्टार्ट थींदी गॾोगॾु हिन पहिरियों स्पेल जा किस्त हलंदा वेंदा ऐं ॿिए जी शूटिंग थींदी वेंदी। ऐं अहिड़े हिसाब सां ड्रामा ईअं हलंदा आहिनि, शूटिंग बि हलंदी रहंदी आहे, हिन किस्तां बि हलंदियूं रहंदियूं आहिनि। हर ड्रामो ईअं ई थियो आहे, हे बि ईअं ई थींदो। थी सघे थो वरी विच में रोकणो बि पए, फ़िलहालु अञा हलियो ई न आहे, छाजे करे हिन जो सिर्फ़ु हिकिड़ो स्पेल 25 एपिसोड तयारु आहिनि, वधीक न आहिनि तयारु थियल। दोस्तो जेको आहे अॼु जो मुंहिंजो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी, त उमेद आहे तव्हां असीं ताईं ॾिठो हूंदो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, नंढिड़ो अर्ज़ु आहे त पंहिंजी क़ीमती राय हिन कमेंट सेक्शन में लिखो। जेको तव्हां पुछणु चाहियो था ड्रामे जे बारे में, जेका बि तव्हांजा सुवाल आहिनि, मां चवां थो कमेंट सेक्शन में लिखो। ऐं असां सां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं करणु चाहियो था उहे बि लिखो। जेका बि तव्हांजी ॻाल्हि हुजे दिलि में उहो कमेंट सेक्शन में लिखो। मां अॻी वीडियो में ज़रूरु उहे शामिलु कंदुसि। तव्हां पंहिंजा नाला बि लिखी छॾियो, उहे नालनि सां गॾु शामिलु कंदुसि। तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखंदो उहो बि शामिलु करे छॾींदुसि त कहिड़े शहर खां दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त अॼु जो वीडियो पुॻो पुॼाणी ते लाइक कंदा, हिन वीडियो खे शेयर कंदा, चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो वेठा आहियो, सभी नवे दोस्तनि खे चवंदुसि सब्सक्राइब कयो। हर अपडेट ड्रामे जी तव्हांखे हिन चैनल ते मिलंदी। न तव्हां मुंहिंजा हेठि वीडियो ॾिसो, तव्हांखे पाण यकीन अची वेंदो, तव्हां पाण ई मजबूर थी वेंदो लाइक ऐं सब्सक्राइब करण ते। ज़रूरु इहो नंढिड़ो अर्ज़ु पूरो कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी ॿी वीडियो में भली ऐं सुठी अपडेट सां गॾु। तेसीं ताईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। जिते बि हुजो अलाह पाक जी अमान में हुजो। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़ धरती। अल्लाह हाफ़िज़। मुरीद साहब मौलाई ॻाल्हायो आहे ग़लति निगत खे। हाणे तुंहिंजो छा मैसेज आहे? तूं त वॾो परस्तार आहे निगत जो, तोखे कावड़ नथी अचे? निगत खे ग़लति ॻाल्हाई, छा तोखे कावड़ नथी अचे? हाँ छड़ो हाणे कुझु ॻाल्हाए, वीडियो हले थो, मौलाई ॾे वीडियो वेंदो। मौलाई निगत खे ग़लति ॻाल्हायो आहे। मुरीद पुरोही साहब तूं बि वॾेरो आहे, फैन आहे, ॻाल्हाए। मौलाई खे कहिड़ो मैसेज ॾींदे? सुभाणे छो हाणे ॻाल्हाए? सुभाणे जी मूड में न आहियां। मूड में छो न आहे? मौलाई जो मौलाई ग़लति ॻाल्हायो आहे। मौलाई जो नंबर ॾियो त मां पाण ॻाल्हायांसि। चवे थो मादी कुकड़ बांग ॾिनी आहे, मौलाई चवे थो। तूं छा थो चवें? इहो ग़लति ॻाल्हायो। ग़लति ॻाल्हायो अथई? ग़लति ॻाल्हायो। कंहिंखे ॻाल्हायो अथई? निगत खे। निगत खे? सही आहे। तूं परस्तार आहे निगत जो, पोइ तोखे कावड़ नथी अचे? त मौलाई खे पंहिंजो सोच हुजे। हुनखे सोच न आहे, तोखे तूं ॿुधा हाणे छा कजे? मौलाई खे छा कजे? सम्झाए मां सुभाणे सम्झाए मौलाई। सुभाणे? हा मौलाई वरी हाणे मौलाई गाईंदड़ थियो, शाइरी ऐं शाइरी कढी थिया। हलाए मौलाई निगत ॻाल्हाए। अच्छा हीअ ॾिसो, हीअ निगत हले थी जेको पैसे वारे माण्हू ते निगत खे मौलाई ॻाल्हायो, जेको मादी कुकड़ बांग ॾिनी आहे। हीअ आहे मुरीद पुरोही, 1000 एकड़ जो मालिक आहे। हे चए थो मां अॼु ताईं निगत खे ॿुधो आहियां, कॾहिं ग़लति न ॻाल्हायो आहे। मौलाई छो ग़लति ॻाल्हायो आहे? हाणे ॿुधाए, वीडियो हले थो, हाणे ॿुधा। मौलाई ॻाल्हायो आहे? मौलाई छो ॻाल्हायो आहे? छाजे करे? पेट भरिजी वियो अथसि। अलाए चए थो मादी कुकड़ बांग ॾिनी आहे। पाण बांग ॾींदो, पाण बांग ॾींदो मौलाई। माना मौलाई खे इज़त न आहे, माण्हू प्यारु कंदो उन्ही खे गारियूं थो ॾे। ग़लति आहे न? हाँ ग़लति आहे मौलाई, ग़लति आहे। मौलाई दिमाग़ ख़राबु थी वियो आहे न? दिमाग़ ख़राबु न। मौलाई अगरि हो न चया पोइ त छा करे? हा जेको त टिकटॉक चाहे थो सजेस्ट ॿुधाए न। मौलाई ॻाल्हायो आहे निगत खे ग़लति, मुरीद पुरोही। हाणे तूं त निगत जो फैन आहे, हाणे तूं मौलाई खे छा मैसेज ॾींदे? ॿुधाए न। अदा हीअ आहे निगत जो फैन, वॾो गुस्से में आहे त मौलाई ईअं छो चयो आहे त हाणे कुकड़ बांग ॾिनी आहे। हाणे हिनखे लॻी आहे वॾी कावड़, हाणे कावड़ में वेठो आहे, ॻाल्हाए नथो। हाणे तूं ॿुधाए न, वीडियो वेंदो मौलाई ॾे वेंदो, मौलाई ॾे वेंदो वीडियो बाक़ाइदा। थदा शुकारा न भर पुरोही साहब। मौलाई ग़लति ॻाल्हायो आहे। मौलाई ग़लति ॻाल्हायो आहे न? ग़लति ॻाल्हायो। जंहिंसां प्यारु कबो आहे उन खे ग़लति न आहे ॻाल्हाइबो, भली बेफ़ाई हुजे, है न? ऐं हीअ वरी हुते तो टड़ाप कंदो। हा प्यारु करण वारे खे ग़लति ॻाल्हाईंदो तो हुते। दिमाग़ कोन थो, दिमाग़ न अथसि न मौलाई खे। सफ़ा सोचे हाणे आया पैसे वारो यार, टच मिलंदोमांसि। हा ग़लति न ॻाल्हायो, सिधो चयईंसि न पैसो। मञो मां पुरोही साहब, वाक़ई तुम्हारो ॻाल्हि लख जो अलाह। हा छा चवंदे मौलाई खे? हाणे मौलाई निगत खे ग़लति ॻाल्हायो आहे। हाँ मौलाई औकात आहे।
ना आयो का त ना आयो। तुंहिंजो घणो आहे मुंहिंजो माशाल्लाह 1000 एकड़ ज़मीन आहे हा बागीचा भला मोलाई ॻाल्हाए निगत ॻाल्हाए पोइ मोलाई चरियो वरी सम्झे नथो हाणे मोलाई छा करणु घुरिजे छा